अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? दोस्तो, ॿियनि जे विच में जॻहि हासिल करण जो राज़ सिर्फ़ु हिकु आहे। अव्हां ॿियनि जी ज़रूरत बणिजी वञो। जेकॾहिं अव्हां ॿियनि खे यकीन ॾियारियो त अव्हां उन्हनि जी ज़रूरत आहियो, त ॿियनि जे लाइ इहो नामुमकिन थी वेंदो त उहे अव्हां खे नज़रअंदाज़ करे सघनि। दोस्तो, हिकु तालीम याफ़्ता नौजवान जी शादी थी। जॾहिं कुंवार घर आई त उहा शिकिल सूरत जे एतबार सां घर वारनि जे मयार खां घटि हुई। तंहिं करे उन नौजवान जे भेनरुनि उन खे नापसंद कयो। घर जो हर हिकु भाती उन खे हिकारत सां ॾिसणु लॻो। सभिनी जी नज़रुनि में हूअ अहिड़ी बणिजी वई ॼण हूअ का गैर ज़रूरी शइ आहे जेका घर अंदरि फज़ूल में दाख़िल थी वई आहे। उहा छोकिरी जेतोणीकि शिकिल सूरत जे एतबार खां का ख़ासि ख़ूबसूरत न हुई, पर अकुल जे एतबार सां उहा काफ़ी समझदार हुई। हिन घर भातियुनि जे ख़राब सलूक जो को बि असरु न वरितो। उहा ॼाणे पई त शिकिल सूरत वक़्ती शइ आहे ऐं वधीक पाइदार शइ इंसान जो अमल आहे। हिन फ़ैसिलो कयो त हूअ जेकॾहिं शिकिल सूरत जे एतबार सां घर वारनि जी महबूब न बणिजी सघी आहे, त हूअ अमल जे एतबार सां घर वारनि जे लाइ ज़रूरु महबूब बणिजंदी। हुन ख़ामोशीअ सां घर जो सॼो कमु संभाले वरितो। घर जी सफ़ाई, महिमाननि जी ख़िदमत, बावर्ची खाने जो इंतज़ाम, हर हिक जी ज़रूरत फरमाइश खां बग़ैर पूरी करणु, हीउ सभु संदसि रोज़ जो मामूल बणिजी वियो। उन घर जे हर कम खे पंहिंजी ड्यूटी सम्झी वरितो, चाहे उनखे को कमु चयो वियो हुजे या न। उन छोकिरीअ न ज़बान सां कुझु चयो ऐं न वरी कंहिं ॻाल्हि जो जवाबु ॾिनो। हिन सॼी तवजह सिर्फ़ु पंहिंजे अमल ते लॻाए छॾी। दोस्तो, नतीजो हीउ थियो जो तमामु जल्द घर जी फ़िज़ा बदिलजण लॻी ऐं ॻाल्हि एसि ताईं पहुती जो जंहिं घर में उहा नापसंदीदा बणियल हुई, उते ई हूअ सभिनी भातियुनि जी सभ खां वधीक पसंदीदा बणिजी वई। त दोस्तो, इहो ई ज़िंदगी जो राज़ आहे। घर जो मामिलो हुजे या पाड़े जो मामिलो हुजे या वरी मुल्क जो मामिलो हुजे, हर हंधि इज़त जो मुक़ाम हासिल करण जो वाहिद राज़ हीअ आहे त अव्हां माण्हुनि ते इहो साबित कयो त अव्हां माण्हुनि जी ज़रूरत आहियो, ऐं माण्हू यकीनी तौर ते अव्हां खे न सिर्फ़ु इज़त जो मुक़ाम ॾींदा, पर उहे अव्हां जा परस्तार बि बणिजी वेंदा।